अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सुंदर खबर जो हौसलो जारी है तमाशा शेख भुरकियो में खबर शेख भुरकियो हैदराबाद तालखे बैराड़ी चो तारीखी गोड अहमद खान अलमानी चूंडियल नुमाइंदनि से ना हिली ऐं कामोड़नि जी लापरवाही सबब खंडर बणिजी वियो। हज़ारनि आबादी वारो ॻोठ बुनियादी सहूलियतुनि खां महरूम, रोड रस्ता सभुनि हाली जो शिकार आहिनि। मिंटनि जो पंधु कलाकनि में करिणो पवे थो। जॾहिं त ढंढाई सिस्टम नाकारा बणिजी वियो आहे। गटरनि नालनि जो पाणी उबतो वहण लॻो आहे। उन खां सवाइ ॻोठ लाइ मिलियल सुई गैस जो प्रेशर गुज़िरियल 2 सालनि खां ज़ीरो ते, जंहिं करे खाधे पीते में सख़्तु मुश्किलातूं पैदा थियण लॻियूं आहिनि। उन सिलसिले में केतिरनि ॻोठाणनि अब्दुल गफूर अलमानी, गुलाम अब्बास अलमानी, कामरान गोल अलमानी जे अॻुवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िला इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवाननि चयो त पाकिस्तान ठहण खां वठी असांखे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हिननि चयो त ॻोठ अहमद खान अलमानी सां गॾु केतिरा ई ॻोठ मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि त रोड जी तबाही हाली सबबि मरीज़ अस्पताल पहुचण खां फ़ौत थी वेंदो आहे, जंहिं त हज़ारे ॻोठाणनि शहरनि सां राब्तो रखण खां महरूम आहिनि। हिननि चयो त गर्ल्स स्कूल जी बिल्डिंग सभुनि हाली जो शिकार आहे, जेका कंहिं बि वक़्तु ढही सघे थी, जंहिंसां केतिरा ई इंसानी जानियूं ज़ाया थी सघनि थियूं। उन खां सवाइ सुई गैस जो प्रेशर न आहे, जंहिं करे रत बचाव में सख़्तु मुश्किलातूं पैदा थियनि थियूं। मासूम ॿार ऐं वॾा बग़ैर नाश्ते वञण ते मजबूर बणियल आहिनि। हिननि चयो त असां केतिरा ई भेरा तकजे MNA सैद तारिक शाह जामोट ऐं MPA शर्जील मेमन खे शिकायतूं कयूं आहिनि, पर उन्हनि जो को बि ख़र्तल नाहे निकितो। इन चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िला इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त खुदारा ॻोठ अहमद खान अलमानी जा बुनियादी मसइला जहिड़ा रोड, सुई गैस, ढंढाई सिस्टम ऐं गर्ल्स स्कूल जी मरम्मत ऐं मलेरिया खां बचाव लाइ मच्छरनि जो स्प्रे कराइण मां बेचैनी ऐं अहसास महरूमी ख़तमु कराई वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajratnews.com।